सखर जे कच्चे ॿिए धाड़ियुनि ख़िलाफ़ जारी ऑपरेशन सबबि पुलिस अहलकारनि जूं ईद जूं मोकलूं रद्द कयूं वयूं आहिनि। वधीक 50 चेक पोस्टूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि। बागड़ी, सदोजा, गढ़पुर ऐं अलफ कच्चे में मुक़रर अहलकारनि जूं ईद जूं मोकलूं ख़त्म कयूं वयूं आहिनि। सखर पुलिस कच्चे में धाड़ियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन तेज़ करे वधीक चेक पोस्टूं क़ाइमु करे छॾियूं आहिनि। सखर जे कच्चे में धाड़ियुनि ख़िलाफ़ जारी ऑपरेशन सबबि पुलिस अहलकारनि जूं ईद जूं मोकलूं रद्द कयूं वयूं आहिनि। बागड़ी, सदोजा, गढ़पुर ऐं अलफ कच्चे में मुक़रर अहलकारनि जूं ईद जूं मोकलूं ख़त्म कयूं वयूं आहिनि। हिकु भेरो ॿीहर अव्हांखे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। सखर जे कच्चे में धाड़ियुनि ख़िलाफ़ जारी ऑपरेशन सबबि पुलिस अहलकारनि जूं ईद जूं मोकलूं रद्द कयूं वयूं आहिनि। 50 चेक पोस्टूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि। हिकु भेरो ॿीहर अव्हांखे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। सखर जे कच्चे में धाड़ियुनि ख़िलाफ़ जारी ऑपरेशन सबबि पुलिस अहलकारनि जूं ईद जूं मोकलूं रद्द कयूं वयूं आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे सखर मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर शाहिद चन्ना। जी शाहिद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुलु, एसएसपी सखर पारां हलंदड़ गेड ऑपरेशन में पुलिस अहलकारनि जूं ईद जूं मोकलूं रद्द करे छॾियूं आहिनि। 50 खां वधीक इज़ाफ़ी चेक पोस्टूं जेके आहिनि उहे क़ाइमु करे वरितियूं आहिनि, जंहिं ते बागड़जी जो कचो, सदूजा, गुदपुर, अलफ कचे में मुक़रर अहलकारनि जूं ईद जूं मोकलियूं पिणु सखर पुलिस पारां ख़त्म कयूं वयूं आहिनि। इन हवाले सां एसएसपी सखर पारां कचे वारे इलाइक़नि में धाड़ियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन खे तेज़ करे वधीक चेक पोस्टूं जेके आहिनि उहे क़ाइमु कयूं आहिनि। एसएसपी सखर सिंगार मलक अहलकारनि खे ईद जे ॾींहुं कचे में मुस्तैद रहण जी पिणु हिदायत करे छॾी आहे। एसएसपी सखर जो चवणु आहे त ईद जे ॾींहं में कचे में हलंदड़ ऑपरेशन जी निगरानी हू पाण कंदो। एसएसपी सखर इहो बि चयो आहे त कुझु ॾींहं खां जारी ऑपरेशन में ॾुहारनि जे केतिरनि ई ठिकाणनि खे ड्राहे पटिकियो वियो आहे। ठीकु आहे शाहिद, वॾी महिरबानी अव्हांजी अपडेट करण लाइ।